सब क़ौमूं महकूम आहिनि ऐं इन में सभु फ़ैसिला पंहिंजी मर्ज़ी उन मफ़ाद में थियनि था। ॿी आम ॻाल्हि या आम बुनियाद GM-SED जे सियासी जदोजहद जो इहो हो जेका करारदाद बि हाणे पढ़ी वई त मज़हब खे रियासत खां जुदा कयो वञे। हुन पाकिस्तान ठहण जे पहिरियनि ई ॾींहनि में चयो, सिंध में भी चयो, पाकिस्तान में भी चयो, आलमी मैदाननि ते भी चयो त मज़हब जे बुनियाद ते रियासत खे हलायो वेंदो त हिते इंतहा पसंदीअ जूं ऐं दहशतगर्दी जूं ख़तरनाक तहरीकूं हलंदियूं। हाणे अॼु जेका सूरत हाल आहे, ज़ाहिर आहे इहा ॻाल्हि जॾहिं GM-SED कई, हिन मुल्क जे हुक्मराननि उन्हें गद्दार चयो, उन्हें काफ़र चयो, उनखे अवाम दुश्मन चयो। उन्हनि में हिन मुल्क जी एस्टेब्लिशमेंट ही, फौज ही, ब्यूरोक्रेसी ही, जागीरदार हा, मुला हा ऐं नाम नहाद जमहूरियत जा चैंपियन हा। पूरी थिए भला।